अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सैटरडे 19 मार्च ऐं 11:30 थिया आहिनि सुबुह जा। इंतिहाई सुस्त ॾींहुं आहे मुंहिंजो अॼु। फ्राण घर में हुई त मां सुम्ही पियमि ऐं बसि सुम्ही पियमि त पोइ बसि ॿई जान विया, अलाह पनाह ॾे। सो मां हिन महिल नाश्तो वाश्तो कयो। सुबुह खां केबिल न हुई ऐं सुबुह खां इंटरनेट बि न हो, त पोइ मां जेके सेव थियल वीडियोज़ ॾिठियूं ऐं बसि ईअं टाइम पास कयो लेटी लेटी। सो हाणे मां उथी आहियां। सभिनी खां पहिरियों त प्लांट्स खे पाणी ॾींदमि, छो त हिननि जी मिटी ख़ुश्क थी वई आहे। इहो इंतिहाई ज़रूरी कमु आहे। ऐं उनखां पोइ हिते अङण में ई वेहंदमि। हवा ॾाढी प्यारी थी लॻे ऐं मज़ो लॻो पियो आहे, त सोचां थी त अॼु हिते ई टाइम गुज़ारियां, जेको अंदरि न वञा। अंदरि वेही वेही बि तंग था थियूं न। सो हितां खां कम जी शुरूआति कंदमि। सभिनी खां पहिरियों प्लांट्स जो हक़ आहे त मां हिननि खे पाणी ॾेई वठां। प्लांट्स खे पाणी ॾियण खां पोइ मां काफ़ी देरि हिते भर्त भरींदी रहियमि। हे पीच कलर कंप्लीट कयो ऐं हाणे ग्रीन स्टार्ट कयो आहे। ऐं कुदरती हवा में ऐं कुदरती रोशनी में वेही भर्त भरण बि मुंहिंजे लाइ यकीन कयो त हिकिड़े नशे खां घटि न आहे। एॾो मज़ो, एॾो हिकिड़ो रिलैक्स मां फील कंदी आहियां जंहिंजी हद न आहे। सो हाणे वेंदमि अंदरि। सुराणे हिते पंहिंजा कपिड़ा धोई विधा आहिनि, छो त अॼु हुनजी मोकल हुई। प्लांट्स खे सभिनी खे पाणी ॾेई छॾियो आहे। अञा हिननि जी सफ़ाई बाक़ी आहे। आस्ते आस्ते इनशाअल्लाह। हे त रोज़ जो कमु आहे। कॾहिं कहिड़ो कमु थींदो रहंदो। ऐं कहिड़ो फ़र्क़ु आहे न, हिन पासे हे सफ़ा डल था लॻनि ऐं जिन खे साफ़ु कयो आहे उहे केॾा फ्रेश ऐं ग्रीन था लॻनि। ॼण जान अची वेंदी आहे उन्हनि में। हे बि अञा मां जेके आहिनि साफ़ु न कया आहिनि। सो बहरहाल आस्ते आस्ते सभु कम थींदा रहंदा, कॾहिं कुझु। सो हिते मुंहिंजी एम्ब्रॉयडरी पई थिए। मां वेंदमि हाणे अंदरि ऐं अंदरि हली कुझु कमु कंदासीं। अंदरि अची वियमि मां ऐं हे करेला सुराणे ते कटे लूणु ॾेई रखिया आहिनि। मंझंदि जो असां इहे पचाईंदासीं लंच में। ऐं सीज़न जा पहिरियों करेला, माना हिन जीअं गर्मी शुरू थी आहे त असां पहिरियों दफ़ो करेला खाईंदासीं। सियारे में भिंडियूं करेला मां बिल्कुलु न वठंदी आहियां। तव्हां छोकिरी धोई वई, उनखां पोइ हाणे जेके थींदा सुभाणे ताईं उहे असांखे पाण खे करणा आहिनि। खीर काढ़े छॾियो आहे ऐं थोरो मां पंहिंजी एनर्जी जे लाइ ॿ ज़ैतून आख़िरी बचा आहिनि, इहे खाईंदमि। सुराणे ते वेठी आहे, पंहिंजा स्कूल जा पेपर्स थी चेक करे। सो असांजो कम जो सिलसिलो हलंदो रहंदो। ऐं असांजी डाइनिंग टेबल मल्टीपर्पज़ टेबल, जिते असां सभु क़िस्मनि जा कम हिन टेबल ते वेही कंदा आहियूं। हिकु थी वियो आहे ऐं मां हिते करेला रखिया पचण जे लाइ। हिकिड़ो पासो हिननि जो पची वियो आहे। परे परे खां अज़ानियूं अचण बि शुरू थी वियूं आहिनि ऐं मां हिन में मसालो विझी हिनखे दम ते रखी वेंदमि ऐं पोइ नमाज़ पढ़ी हिते मानी पचाईंदमि इंशाअल्लाह। तो सिंपल खलनि शुदा करेला मां हमेशह पचाईंदी आहियां। मूंखे यादि नथो अचे त मां हिननि जी वीडियो ठाही आहे अलाए न ठाही आहे। तो बहरहाल हिकिड़ो पासो हिननि जो मुंहुं पचाए, हिकिड़ो पासो पचाए, पोइ हाणे हिन में विझंदमि मां मसालो। मसाले में मां जेको आहे धाणा मिर्च ऐं अम्बचूर मिक्स कई आहे। बसि उहा हिन जे मथां ईअं सिंपली बुरके ढकु ॾेई छॾींदमि ऐं दम में ई ॻरी वेंदा ॾाढो चङी तरह सां। ऐं हिननि सां असां मानी पचाईंदासीं। पोइ बचियल हूंदा आहिनि त मां चांवरनि सां बि खाई वठंदी आहियां, पर मोस्टली असां इहे मानीअ सां या नाश्ते में पचाईंदा आहियूं त पराठे सां। मंझंदि जो चपातियूं अणबियूं। तो इहो थी वियो। मां वेंदमि निमाज़ पढ़णु। हाणे निमाज़ खां पोइ मिलूं था। 3:30 थिया आहिनि मंझंदि जा। पाणी मां सुबुह जो प्लांट्स खे ॾेई वई हुयमि। ऐं सभिनी खां पहिरियों अॼु मां आई आहियां हिन बॉटल में जेके मुंहिंजा 3 क़िस्मनि जा प्लांट्स लॻियल आहिनि, त उन्हनि खे मां विझंदमि प्रॉपरली कंहिं कुंडीअ में। सो मिटी मूं वटि कोन्हे का, ॾिसां थी त हाणे मां छा कंदमि। ऐं ॿाहिरां क्यारीअ मां खणंदमि मिटी। सो हे आहे मुंहिंजो बेलचो ऐं हुन सां गॾु इहे मॻो ख़ाली कंदमि। त जीअं इहो हे भॻल मॻ आहे, हूअं त कंहिं कम जो न आहे पर मुंहिंजे ॾाढे कम जो आहे। सो इहो ॿाहिरां वञी मिटी खणी अचां पहिरियों। हिते जेको आहे क्यारी में मिटी थोरी वधीक आहे। सो जॾहिं मां पाणी वाणी ॾींदी आहियां त इहा पाणी जेको आहे हिन मां ओवरफ्लो थी वेंदो आहे। सो कुझु मिटी हितां खणां थी, अंदरि वञी मां कुंडीअ में विझंदमि कंहिंमें न कंहिंमें। ॿी बि खपंदी त ताईं खणी वेंदमि। ऐं हिनखे लेवल करिणो आहे। ही वॾा वॾा थुल्हा छेणा आहिनि हिन में।
ॾिसो कोई फ़र्क़ु ई न पियो हिन ते न। हिते मां रखी वई आहियां हे पंहिंजो प्लांट्स, कुर्सी रखी आहे, मिटी अची वई हिते। हाणे वेही मां हिननि खे ट्रांसफ़र कंदमि कुंडनि में, पोइ तव्हां सां शेयर कंदमि। हीअ मुंहिंजी सभागी बोतल आहे, हिन में मां जेको पोखींदी आहियां उहो फुटी ईंदो आहे। सो हे माशाल्लाह स्नैक प्लांट में त ॾाढियूं सारियूं रूट्स हुयूं, ऐं हे जेड प्लांट जी हिकिड़ी शाख मां हिन में विझी छॾी जेका थोरी थोरी फुटणु लॻी हुई, पर हिन जो रूट्स वग़ैरह न हुयूं, त मां हिन खे फ़िलहालु हिन में ई हणी छॾियो आहे। अगरि हे लॻी वई ऐं वधणु शुरू थी वियो त मां हिन खे पोइ ट्रांसफ़र कंदमि ॿी कंहिं कुंडीअ में। हे नयूं कुंडियूं जेको मां टिनि जा 2 सेट घुराया, उन्हनि मां स्मॉल साइज़ इहा हुई, छो त जेके वॾी साइज़ जूं उन में ॾाढी मिटी थी पए, त एतिरी फ़िलहालु काफ़ी आहे जेसिताईं मां ॿी मिटी वठी अचां। ऐं हे मुंहिंजो अम्ब्रेला पाम, जेको असल में हिन पाम जा ॿचा आहिनि, ही पाम हिन जा ॿचा आहिनि। इहे जेके हितां मां डैमेज थियल पन कटे कटे ऐं पाणी में पिसाए रखंदी आहियां, उहे फुटिया आहिनि। त माशाल्लाह हिन दफ़े सभ जा सभु फुटिया, जेतिरा बि मां विधा, त हिकु बि उन्हनि मां जेको सड़ी न वियो, सभिनी में पन निकिरी आया आहिनि, या त ॿाहिरि जी मुंदा इन जे करे। इन खां अलावा अञा हिननि खे मां जाइ ॾींदमि प्रॉपर हिते सेट कयां। ऐं हे मां पहिरियों पोखिया हुआ, जंहिं मां 2 टे सड़ी विया ऐं 2 टे मुंहिंजा निकिता हुआ, त हे उहे अम्ब्रेला पाम जा कुझु डिफरेंट जेको आहे पन निकिता आहिनि। इहे त कोशिशि कंदी रहंदी आहियां हमेशह, ऐं जेके बि कुंडियूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे मां वधाईंदी रहंदी आहियां, अलाह मुंहिंजी मदद कंदो आहे। ऐं हीअ कुंडी, हिन खे बि मां सोचियो त कंहिं वॾी कुंडीअ में हणां त हिन जा गुल बि जेके आहिनि थोरा वॾा थींदा ऐं वधीक सुठा टिड़ंदा, पर मां सोचां थी त हिन खे मां हाणे ॿाहिरि ई शिफ्ट कयां क्यारीअ में, छो त उते ई वधीक ग्रो कंदी, अंदरि पोइ हिन जी एतिरी ग्रोथ न थींदी। इन लाइ इहो अञा ताईं हिते ई पियो आहे। सो कोशिशि कयां थी त ॿाहिरि हिन जे लाइ खॾो खोटे अचां ऐं पोइ हिन खे मां उन में शिफ्ट कयां, छो त उते इहे वधीक बहितरु रहंदो। सो इहा मुंहिंजी कोशिशि आहे। त हमेशह मां ही बि टुटी हुई मुंहिंजी हिकिड़ी वल, उनजो मां हिकिड़ो हिसो खणी हिते में हयो, त उहो हिन में लॻी आहे, जेको ॿिली किरी मथां ऐं भॼी पियो प्लांट। ठीकु आहे न, हीअ बि ईअं ई फुटल आहे जेको मथे लॻल आहे, हीअ बि ईअं ई फुटल आहे। सो बसि कोशिशि जारी रहंदी आहे, ऐं मुंहिंजो अङण जेको हूंदो आहे हमेशह साओ हूंदो आहे। गंद ॾाढो आहे, छो त हे हाणे मां कुझु कढियो आहे, हिन मिटीअ मां कढियो, कुझु जेके पोखियमि प्लांट्स उन्हनि मां निकितो। सो इहो हलंदो रहंदो सिलसिलो। हाणे मां हिननि कुंडियुनि खे ॾियां काई प्रॉपर जाइ। सो हिननि खे हिते जाइ ॾिनी आहे, ऐं हिननि ॿिन्ही कुंडियुनि खे हिते जाइ ॾिनी आहे। हिन में परियां मां तव्हां सां शेयर बि कयो, नंढिड़ो प्लांट ॾिसो ज़मीन में, या वरी हिकिड़ी निम थी फुटे, अगरि फुटी वई त मां हिन खे हितां कढी वरी प्रॉपरली जाइ ॾींदमि, छो त हिते अंदरि मां नथी पोखे सघां। सो हे कुंडियूं हिते रखियूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हिननि खे डायरेक्ट उस न खपंदी आहे, इन करे मां हिकु शेड में रखियूं आहिनि, भित जे पाछे में। ॿियो त हीअ आस्ते आस्ते मुंहिंजो जेको ॾाढ़ूं आहे साओ थींदो पियो वञे, त जॾहिं घाटो थी वेंदो, जेसिताईं गर्मियूं ईंदियूं तेज़, त हीअ हिते जेको आहे छांव बि पूरी थी वेंदी, त हिननि खे ज़रूरत न पवंदी वधीक कंहिं शेड जी। हिननि जो ॾाढ़ूं जो पाछो ई हिन जे मथां काफ़ी थींदो। सो इहो आहे हितां जो सिलसिलो। हाणे कोशिशि कयां थी त ॿाहिरि बि इहो प्लांट हे वारो हणी अचां, रेड गुलनि वारो, छो त कुझु ॿियनि घरनि जे ॿाहिरां लॻल ॾिठा अथमि त उहे माशाल्लाह काफ़ी उन में वॾा ऐं सुहिणा गुल था निकिरनि। हे नंढी कुंडीअ में लॻल आहे त उहो मज़ो नथो करे, इन खे कोशिशि कयां थी त हाणे ई ॿाहिरि हणी अचां। खॾो मां हिते खोटे वई आहियां हिन प्लांट जे लाइ, प्लांट खणी आई आहियां, हिन खे कुंडीअ मां कढंदमि। ऐं हमेशह मां पहिरियों बि शेयर कयो आहे त जॾहिं बि हणिणो हुजे प्लांट, कुंडीअ मां कढिणो हुजे, त उन जा पासा जेके आहिनि खोटे ख़ाली कजनि। सो हिन पासनि खां मां हिन खे लूज़ कंदमि, ऐं पोइ मां हिन खे इन खॾे में विझंदमि। प्लांट पोखिजी वियो हुते माशाल्लाह सां, अलाह कंदो लॻी वेंदो। बाक़ी मां हिन खे पाणी ॾींदमि हाणे, ऐं आई आहियां त हिननि जी थोरी गुॾ करे वञा। गुॾ करणु ज़रूरी आहे, मिटी अगरि ॼमी वेंदी आहे न त पोइ हिन में रूट्स जेके हूंदियूं आहिनि साह न खणंदियूं आहिनि प्लांट्स में, त गुॾ करणु ज़रूरी हूंदी आहे। इन्हनि सभिनी जी गुॾ करे थी वञा। मां हे पोखिया आहिनि न, त इहे ईअं मश्किरी में न पोखिया आहिनि, ऐं ईअं न आहे त बसि पोखिया पिया आहिनि जान छुटी न, मां दिलि सां मुहबत सां हिननि जी केयर बि कयां थी। पोइ थोरो घणो इग्नोर बि थी वेंदा आहिनि, त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त कसर पूरी करे वठां। ऐं मूंखे लॻे थो हिन जूं पाड़ूं थोरियूं नज़र थियूं अचनि, यानी खुली वियूं आहिनि, त हिन में वठी विझां।
हितां हिकु मिटी खणी क्यारी मां, छो त पाइप सां पाणी थो ॾिजे न त उहे अक्सर निकिरी बि वञनि थी मिटी हिन मां, हिनखे बि भराए पाणी ॾेई वञा। ईअं मां हिननि सभिनी जी गुॾ करे वेंदमि आस्ते आस्ते। हिनखे त ज़मीन में पोखण जी ज़रूरत आहे, पर हीअ कुंडी हैवी आहे, मूंखां निकिरंदी कोन, तंहिंजे करे एतिरो बि काफ़ी अथसि। हिननि सभिनी जी गुॾ कंदमि मां। हिन महिल हे नंढो वॉटरिंग कैन भरे आई आहियां, छो त मिटी आली आहे, हीअ ॿियनि ॿूटनि खे पाणी जी ज़रूरत कोन्हे का। हिकिड़ो हिन में फ्रेश मिटी विधी अथमि त जीअं इहा वेही रहे, ऐं ॿियो हिन जी जाइ बदिलाई अथमि। ऐं मां इहो बार बार मैंशन कयो आहे त प्लांट्स जी जॾहिं जाइ बदिलाइबी आहे या उन्हनि खे कटिंग कबी आहे, ट्रिमिंग कबी आहे, त उन्हनि खे थोरी देरि सदमो हूंदो आहे, सो अलाह कंदो हे लॻी वेंदो, मुंहिंजी दुआ आहे। टे पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हिते हिननि जेड प्लांट्स जी कुझु ट्रिमिंग कई अथमि, हिन जी ऐं हिन जी। त कोशिशि इहा ई हूंदी त इहे हाणे मां कंहिं ॿी कुंडीअ में वरी पोखे छॾियां, कुंडियूं मुंहिंजियूं वधंदियूं रहंदियूं। ऐं उनखां अलावा हिते मां जेको आहे 2 बोतलूं पाणी जी भरे रखियूं आहिनि। हिकिड़ी त हीअ प्लांट्स मां ख़ाली कई, हिकिड़ी ॿी बि हुई, अहिड़ियूं मां 2-3 हूंदियूं आहिनि हर वक़्तु जेके मां संभाले रखंदी आहियां। सो इन्हनि में 2 प्लांट्स मूंखे पाणी में हणणा आहिनि त जीअं मां उन्हनि खे वधाए सघां। हिकिड़ो आहे हीअ सिंगोनियम, को सफ़ा अजीब, मां हिकिड़ो पुराणो प्लांट वरितो आहे इहो, सो मां चाहियां थी त हिन मां कुझु शाखूं कटे पाणी में विझां त जीअं इहो मुंहिंजो वधे। ऐं ॿियो मां हे सॉन्ग ऑफ इंडिया, हे सिर्फ़ु हीअं हिकिड़ी शाख वॾी थींदी थी वञे ऐं ॿी शाख बि जेका हिते हीअं रहिजी वई आहे, त मां हिननि जी कटिंग कंदमि ऐं पाणी में विझंदमि त जीअं मुंहिंजो हिकिड़ो नओं प्लांट वरी तयारु थी वञे त उनखां पोइ मां उनखे विझंदमि वरी कंहिं कुंडीअ में। हे छो त ज़मीन में हिनजी पाड़ हली वई आहे त हे हीअं सिधो 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 वधंदो थो वञे, ऐं मां चाहियां थी त इहो बुशी थिए, तंहिंजे करे हिनखे मथां कटिणो पवंदो मूंखे। सो बिस्मिल्लाह थी कयां, बिस्मिल्लाह रहमान रहीम। हिकु हथ सां झलणो पवंदो। सो हिकिड़ो इहो कटिजी वियो, इहो हणंदमि, ऐं बिस्मिल्लाह। ॿियो मूंखे हितां कटिणो आहे, ॾिसी वाइसी कढणो पवंदो त जीअं मां कुझु ग़लति न कटे वञा। हाणे हिन में हिनखे पाणी में विझंदमि त हिन में जीअं ई हिन में रूट्स निकिरंदियूं त आराम सां जेको आहे इहो मुंहिंजो लॻी वेंदो कुंडीअ में। हिन मां 1-2 ॿिया बि अहिड़ा कटे कढंदमि। हे हिन बॉटल में हयो आहे, ऐं इन जा हे एक्स्ट्रा पन जेके हुआ इहे मां पटे छॾिया आहिनि। इहो हमेशह यादि रखो त चाहे मिटीअ में प्लांट पोखियो या पाणी में विझो त उन जा उहे पन जेके पाणी जे अंदरि वञनि या मिटीअ जे अंदरि वञनि उहे कढी छॾियो, उहे हटाए छॾणु घुरिजनि, ठीकु आहे। सो हीअ पन बि थोरो डेड ऐं नंढो थो लॻे त मां हिन मां कढी थी छॾियां। ऐं इहो ज़रूरी हूंदो आहे हमेशह जॾहिं बि हिकु हथ सां नथो निकिरे। ऐं ॿियो हिन में मां 4 पीसिस 4 काठियूं कढी इन मां प्लांट मां विधियूं आहिनि। थोरी बेजान आहिनि, मज़ो न अथनि एॾो, पर बहार जी मुंद ऐं अलाह जी कुदरत में रहमत में वधीक आसरो आहे। सो इहे इनशाला फुटी वेंदियूं। हे मां पहिरियों बि तव्हां सां शेयर कयो आहे, मां ईअं पाणी में 3 प्लांट्स विधा हुआ जेके मुंहिंजा वधनि था। 2 त हिते साम्हूं पिया आहिनि, हीअ ॾिसो, हीअ माशाल्लाह मुंहिंजा वधी विया आहिनि। हे ईअं ई मां कटे पीसिस पाणी में विधा जेके रूट्स निकिरी आयूं, उनखां पोइ मां हिननि खे ट्रांसफ़र कयो कुंडियुनि में। त इहो ईअं हलंदो रहंदो सिलसिलो, ईअं ई मुंहिंजूं कुंडियूं जेके आहिनि वधंदियूं रहंदियूं आहिनि। सो हिननि खे बि प्रॉपरली किथे रखंदमि। टाइम घटि हो, हिन करे मां सोचियो त कमु बि कयां ऐं तव्हां सां कचहरी बि कयां। सो नमाज़ पढ़ी आई आहियां सांझे जी, ऐं हाणे मां पचायां थी चांवर, पालक दाल, ऐं मंझंदि वारा करेला बि बचियल पिया आहिनि त ॾाढो मज़ो ईंदो। सो दाल चांवरनि सां गॾु अगरि काई बि तरियल शइ हूंदी आहे त ॼणु हिकिड़ो फस्ट क्लास कॉम्बिनेशन लॻंदो आहे। हूअं बि असां अक्सर सिंपल दाल चांवर जॾहिं बि पचाईंदा आहियूं त पोइ या त उन सां पकोड़ा तरींदा आहियूं या पटाटा तरींदा आहियूं, कॾहिं कबाब बि तरींदा आहियूं, त मोस्टली पकोड़ा या पटाटा त ॾाढो मज़ो ॾींदा आहिनि। सो अॼु तरियल करेला आहिनि ऐं पालक दाल आहे, सिंपल दाल चांवरनि वारी दाल न आहे। सो ऐं पालक दाल बि जेका आहे मां गुज़िरियल राति पचाई, हिन महिल कोन थी पचायां, हिन महिल मां सिर्फ़ु फ्रेश चांवर थी पचायां ऐं दाल गरम कंदमि। ऐं अॼु मूंखे ॾाढो मज़ो आयो छो त मां इलाही सारो गार्डनिंग जो कमु कयो, इलाही ॾींहंनि खां जेको डिले पियो थींदो अचे, ऐं हाणे आस्ते आस्ते रोज़ानो थोरो थोरो करे मां
इलाही चेंज आणींदमि हिन में। ज़ाहिर प्लांट्स बि इहे हूंदा, सामान बि इहो ई हूंदो सॼो जेको आहे, पर उनजी सेटिंग थोरी घणी चेंज थींदी ऐं उन में प्लांट्स जी तरतीब ऐं उन सां गॾु गॾु कुझु मथां मां पेंट वेंट करे रखां, कुझु DIYs, त उन सां पोइ इलाही फ़र्क़ु पवंदो। त बसि पंहिंजी अखियुनि खे जेको आहे राहत ॾियण जे लाइ ऐं प्लस मसरूफ़ियत ज़रूरी आहे, ख़ाली दिमाग़ शैतान जो घर हूंदो आहे, मूंखे करिणो न आहे। ऐं इहो थोरो घणो गार्डनिंग जो कमु करण खां पोइ मां वरी कपिड़ा सिबंदमि पंहिंजा, ऊन्हारे जा सियारे जा त कोन सिबिया मां, ऐं उन खां पोइ हा गेराजे जा सिबंदमि गर्मियुनि जा। पोइ वरी रमज़ान अची वेंदो हाणे कुझु ॾींहंनि में, त उन में त मां कुझु घणी ॿी का मसरूफ़ियत न रखंदमि, थोरो घणो त कमु थींदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे। बाक़ी पोइ ईद खां पोइ वरी मां रील्स सिबणु शुरू कंदमि वापसि, ऐं तेसि ताईं मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी सभु ॻोठनि सिबजी वेंदियूं जेके मां हुते ॾेई आई आहियां सिबण लाइ। सो बसि इहो हाल अहिवाल आहे। ऐं ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे अगरि असां जेको आहे महिनत सां गुज़ारियूं ऐं पंहिंजे हुन सां हिमत सां गुज़ारियूं ऐं पाण खे मसरूफ़ रखूं, पंहिंजियूं के न के हॉबीज़ हुजनि, त इंसानु जॾहिं मसरूफ़ हूंदो आहे न पोइ हुनखे शिकवा शिकायतूं न रहंदियूं आहिनि घणियूं। बाक़ी वांदो हूंदो त पोइ हुनखे दुनिया जा अजाया सूर बि, ख़ुदि साख़्ता तकलीफ़ूं बि हुनखे जाॻंदियूं त मूंखे इहे बि परेशानी आहे। सो बहितर आहे पाण खे मसरूफ़ रखिजे। ऐं मां हिन महिल इलाही मसरूफ़ आहियां। अॼु जो व्लॉग हिते ख़तमु थी कयां। ख़ुशि जो, आबाद जो, सलामत जो, इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। अल्लाह वाही।